नाज़रीन मेहरान टीवी में भलीकार मां हां मुबशिर सोलंकी ऐं मां हां फराशा। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वफाकी हुकूमत अवाम मथां पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल जी क़ीमत में हिक ई वक़्तु 137 रुपया 24 पैसा फी लीटर वाधि। पेट्रोल जो नओं अघु 458 रुपया 41 पैसा फी लीटर ताईं पहुची वियो। डीज़ल जे अघ में बि ॻाटे ट्रोड़ वाधि। फी लीटर ते 184 रुपया 49 पैसा वाधि। डीज़ल जी नई क़ीमत 520 रुपया 35 पैसा मुक़रर। नोटिफिकेशन जारी। ज़रियनि मूजिब पेट्रोल ते लेवी 160 रुपया 61 पैसा कई वई आहे ऐं डीज़ल ते लेवी ॿुड़ी कई वई आहे। गुड्स ट्रांसपोर्टरनि पारां पेट्रोल अघनि में वाधि जी मज़म्मत। भाड़नि में 60% वाधि जो ऐलान करे छॾियो। पाकिस्तान गुड्स एलायंस जे सदर मलक शहज़ाद चयो आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाधि सां मुल्क में महांगाई जो तूफ़ान ईंदो। हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि सबबि लखें माण्हू बेरोज़गार थी रहिया आहिनि। नज़रसानी न कई वई त मुल्क जो ट्रांसपोर्ट बीही वेंदो। जमात इस्लामी पारां पेट्रोल अघनि में वाधि ख़िलाफ़ मुल्कगीर तहरीक हलाइण जो ऐलान। जमात इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम चयो आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में ॻाटे ट्रोड़ इज़ाफ़ो बर्दाश्त जोॻो न आहे। ग़रीब ऐं मिडिल क्लास माण्हुनि खे जीअरे मारियो पियो वञे। हाफ़िज़ नईम वधीक चयो आहे त जमात इस्लामी पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाधि खे रद्द करे थी। अघ में इज़ाफ़े ख़िलाफ़ अॼु खां सॼे मुल्क में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। सिंध जे क़ौम परस्तनि ऐं जीडीए पेट्रोल जे अघ में इज़ाफ़ो वापसि वठण जो मुतालबो करे छॾियो। सिंध यूनाइटेड पार्टी पारां सॼे सिंध में 3 ॾींहं एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान। सरदार रहीम चयो आहे त अवाम मथां महांगाई जो वधीक हिकु हमिलो कयो वियो आहे। हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि सबबि ग़रीब अवाम फाका कशी जो शिकार आहे। सैयद ज़ैन शाह चयो आहे त हुक्मरान पंहिंजा शाही ख़र्च घटाइण बदिरां अवाम मथां बार पिया विझनि। हुकूमत जे नाक़स पॉलिसियुनि जे करे ग़रीब अवाम भोगे रही आहे। QAT सरबराह अयाज़ लतीफ़ पलीज चयो आहे त पेट्रोल अघ में 137 रुपया लीटर इज़ाफ़ो अवाम सां ज़ुल्म आहे। क़ीमतुनि में वाधि वापसि वरिती वञे। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी पारां बि पेट्रोल शयुनि जे अघनि में वाधि जी मज़म्मत। पेट्रोल अघनि में वाधि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में माण्हू रोडनि ते निकिरी आया। नंढे शहर में शहरनि ऐं ट्रांसपोर्टरनि जो थरकोल रोड ते एहतिजाजी धरणो। बदीन में चिंची रिक्शा ड्राइवरनि जो काज़ियावा पुल ते एहतिजाजी मुज़ाहिरो। हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी। उमरकोट में सवें शहरी ऐं सियासी समाजी कारकुन सरापा एहतिजाज। शहर जे मुख्य चौक ते मुज़ाहिरो कयो वियो। टंडे भागे मांझंद ऐं ॿियनि शहरनि में बि एहतिजाजी मुज़ाहिरा पेट्रोल अघ में वाधि जूं दाहूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। हैदराबाद टंडवाला यार मटियारी मीरपुर ख़ास ऐं जाम शोरे में बरसात। ख़ैरपुर कंदकोट ठारूशाह तंगवाणी पडीदन ऐं कंडियारो में ॿिए ॾींहुं बि वसकारो। घारो बांधी मोरो खानवाण डाहली छाछरो ऐं ॿियनि इलाइक़नि में पिणु बरसात। रोडनि रस्तनि ऐं हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वञण करे रहवासी मुश्किलातुनि जो शिकार। सदर आसिफ अली ज़रदारी जो वेझो दोस्त ग़ुलाम कादिर मरी लाडाणो करे वियो। ग़ुलाम कादिर मरी कुझु ॾींहं खां बीमारीअ सबबि कराची जे अस्पताल में दाख़िल हुयो। इलाज दौरान संदसि साह जी तंद टुटी पई। पार्टी अॻवाननि ऐं बिरादरीअ में ॾुख जी लहर। मरहूम जे जनाज़े नमाज़ अॼु मंझंदि जो टंडो अलाहयार वेझो अबाणे ॻोठ में अदा कई वेंदी।